बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो HPS न्यूज़ सिंध स्पेशल रिपोर्टर ज़ोया मलाह बटिश जे जनरल काउंसलेट माइक नथावरन कास्ट डिप्टी हाई कमिश्नर जो तारीख़ी कोडिजी किले जो विज़िट सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। असिस्टेंट कमिश्नर कोडिजी मोहम्मद अब्बासी माइक नथावरन कास्ट खे सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ओढायो वियो। उन मौक़े ते माइक नथावरन कास्ट ॿुधायो त मां सिंध जा केतिरा ई माॻ घुमिया आहिनि पर कोडिजी किलो घुमी तमामु लुत्फ़ अंदोज़ थियो आहियां। जंहिं कोडिजी किले जी तारीफ़ कंदे चयो त अहिड़ो किलो किथे बि न आहे। हिन वधीक चयो त टूरिज़म खे प्रोमोट कयो वञे त जीअं हिते सियाह घुमी घणो ख़ुशि थींदा। इन मौक़े ते DIB इंचार्ज ख़ैरपुर अलीगुल मुख़्तियार काट कोडिजी हाफ़िज़ अली निवाज़ कोलाची इंजीनियर आगा फराज़ ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HPS न्यूज़।